70 जे दशक में जॾहिं मां पवित्र आत्मा खे प्राप्त कयो हुयो, परमेश्वर मूंखे प्रचार करण लाइ सॾु कयो हुयो। हिकु औरत जे प्रचारक हुजणु जाम मशहूर मंजूर ॻाल्हि, पर मूंखे इहो ॻाल्हि न ख़बर हुई। मां बसि परमेश्वर जी आज्ञा पई मञा। मां केवल आज्ञा पालन मां पंहिंजे दिमाग़ खां कयां पई। मूंखे महसूसु थिए पियो परमेश्वर मुंहिंजे लाइ इहो सभु करे पियो। मां कयो। मूंखे पंहिंजो गिरजो छॾण लाइ चयो वियो। असां पंहिंजे जाम दोस्तनि खे गवाए छॾियो। शायदि हिक ॿिए खे छॾे करे परिवार जा जाम माण्हू असां लाइ शायदि उहो मञनि पिया। जॾहिं कोई पारिवारिक घटना थींदी हुई, असां जाम वधीक टाइम, छाकाणि त उहो मूंखे न सम्झंदा हुया। मां ॿाहिरि निकिरी करे आई हुयसि हिकु आरामदायक जीवन खां, जिते सभु हिकु कमु कंदा आहिनि, ऐं पोइ मूंखे हिन जी क़ीमत चुकाइणी पई, ऐं जाम जल्दी चुकाइणी पई, ऐं उहो मूंखे चुकाइणो पियो कई दफ़ा। सभिनीनि खां वॾी पोस्ट हुजणु मज़ेदार कान आहे जिते मां आहियां, ऐं मां ॾिठो कि मुंहिंजे लाइ अख़बार में कुझु लिखियो वियो आहे जेको मूंखे ख़बर कान आहे। इहा सच आहे कि परमेश्वर चयो कि तूं पंहिंजी संभाल कर। जॾहिं असांजे बारे में कुझु चयो वेंदो आहे, कई दफ़े माण्हू चवंदा आहिनि कि तव्हां टीवी ते अची करे सच छो न ॻाल्हाईंदा आहियो। असां सॼी दुनिया खे ॻाल्हाए सघंदा आहियूं। परमेश्वर असांखे इहो करण लाइ मना कयो आहे, ऐं हिन जी सभिनीनि जी क़ीमत चुकाइणी पवंदी आहे। ऐं पोइ असांखे लॻंदो आहे, ओह पर हुन जा सुख, हे मुंहिंजा प्रभु, हे यीशु। मूंखे यादि आहे जॾहिं मां हंध ते सुम्हंदी हुयसि ऐं हेतिरी दुखी हूंदी हुयसि ऐं सोचींदी हुयसि कि जाॻण जो टाइम हुजे हा, ऐं जॾहिं मां सुम्हंदी हुयसि कंहिंखे अहिड़ो अनुभव थियो आहे। पर हालेलुया, हाणे मां ख़ुशि आहियां, मां शांत आहियां, मां अद्भुत आहियां, मां पंहिंजे जीवन सां प्यार कंदी आहियां। मूंखे ख़बर आहे कि मां नए सिरे सां जनम वरितो आहे। मुंहिंजो पवित्र आत्मा ते बपतिस्मा आहे। मां स्वर्ग ते वञण वारी आहियां, ऐं मां पंहिंजो जीवन कुझु कंदी आहियां। उन वक़्तु पंहिंजे दोस्तनि खे छॾे ॾियणो पियो हुयो, ऐं इलाही टाइम खां पोइ मां अकेली हुयसि, पर हाणे मूं वटि जाम दोस्त आहिनि। जोशुआ चयो, असां इलाही तरह जे देवताउनि जी पूजा करे सघंदा आहियूं, पर मां ऐं मुंहिंजो परिवार प्रभु जी सेवा कंदा आहिनि। असां सभु सेवा कंदासीं हुनजी। आमीन। कॾहिं मसीह थियण जे कारण शर्म न कयो। हिन करे मां माण्हुनि खे करण न ॾींदी आहियां, लिखी करे कंदी आहियां जॾहिं मूंखे टाइम हुजे। मूंखे सुठो लॻंदो आहे, ऐं पोइ हुननि खे सॾु करे मां माण्हुनि खे बीहण लाइ चवंदी आहियां। उहे मसीह खे स्वीकार करणु चाहिनि था, ऐं तव्हां जी बीहण जी कोशिशि करण लाइ तव्हांखे पक्ष खणणु खपे। हिन करे अॼु फ़ैसिलो करण जो ॾींहुं आहे। इहो मुंहिंजो अनुरोध आहे, ऐं तव्हां समझौता था कयो। दुनिया जे ॿियनि माण्हुनि वांगुरु न ठहो। पाण खे हुननि सां सुठो न सम्झो। अहिड़ो बर्ताव कयो जीअं तव्हां सभिनीनि खां बहितर आहियो। पर इहो तॾहिं कयो कि तव्हां सम्झो था कि तव्हां ते सभिनीनि जी नज़र आहे। परमेश्वर सभु ॾिसंदा आहिनि। बाइबल में योहल में 13:14 में लिखियलु आहे, निबारे जी तराईअ में भीड़ जी भीड़ आहे। मूंखे हिन ते विश्वास आहे, ऐं मां न सिर्फ़ तव्हां लाइ सोचियां, उन्हनि लखनि माण्हुनि लाइ जेको हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। ऐं तव्हां शायदि फ़ैसिले जी तराईअ में आहियो। शायदि तव्हां उन जे बारे में कुझु करण वारा आहियो जेको तव्हां जे दिलि जी गहराईअ खां सम्झंदा आहिनि ग़लति आहे। तव्हांखे ख़बर आहे कि उहो ख़तरनाक कान आहे। तव्हांखे ख़बर आहे कि उहे कान आहिनि जेके परमेश्वर चाहींदा आहिनि। तव्हां कयो। इहो करणु तव्हां जे लाइ सुविधाजनक आहे। हिन सां जल्दी उहो मिली वेंदो जेको तव्हांखे खपे। इंतज़ारु न कयो। समझौतो न कयो। परमेश्वर जो इंतज़ारु कयो, छाकाणि त असली तरक़ी हुननि सां ई मिलंदी। मूंखे जाम इच्छा हुई सेवकाई करण जी, प्रचार करण जी, ऐं सॼी दुनिया घुमण जी। इहा इच्छा परमेश्वर मूं में विधी हुई। ॻाल्हि महत्वाकांक्षा जी कान आहे। मुंहिंजे मन में इहा इच्छा हुई, ऐं पोइ मां उतावली हुयसि इहो शुरू करण लाइ। मां हिते थोरो कमु कयो, हुते थोरो कमु कयो, हिते थोरो कमु कयो। इहो मुश्किल थींदो आहे सच जॾहिं तव्हां सालनि में घटि कंदा आहियो ऐं कुझु मान थियण लाइ विश्वास कंदा आहियो। मूंखे चवण लाइ कैलिफोर्निया मां न्योतो आयो। उहो पहिरियों मौक़ो हुयो जॾहिं देव ऐं मां हेॾो परे विया हुयासीं। हुते हिकु माण्हू आयो असां वटि ऐं चवणु लॻो, मां तव्हांजी सेवकाई जे बारे में थोरो घणो ख़बर रखी आहे। पोइ हुन मूंखे चयो कि तव्हां मैनेजर रखो।
हुन चयो मां शर्त सां चई सघां थो कि थोरे टाइम खां पोइ तव्हांखे मशहूरु करे सघां थो, सॼी दुनिया में तव्हांजे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो। ऐं पोइ हुन मूंखे चयो वग़ैरह 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 वञिणो पवंदो, तव्हांखे हर जॻह ते नालो निकिरंदो। इहो सोचण जी भूल न कजो कि मां हुनखे चवां थी, छाकाणि त बसि थी वियो, असांखे सुठो माण्हू मिली वियो आहे। हिन तरह जी हालत खे असांखे सोचण में लालच थींदी आहे ऐं परमेश्वर अची करे मूंखे चयो कि इहो सही माण्हू न आहे, इहो न कजांइ। मां परमेश्वर खे चवंदे ॿुधो कि तव्हां अगरि इंतज़ारु कंदव, मां तव्हांखे तरक़ी ॾींदमि ऐं मां तव्हांजो मैनेजर ठहंदमि। मां हिन ॻाल्हि जो प्रबंध कंदमि कि माण्हुनि खे ख़बर पए कि तव्हां केरु आहियो। हुन जे बारे में सोचींदी हुयसि, मां ॾकी वेंदी हुयसि कि मां इहो फ़ैसिलो करण वारी हुयसि। मां बसि हिकु फ़ैसिलो परे हुयमि हुन सां, हुन राह ते, हुन माण्हुनि सां गॾु वञण में ऐं परमेश्वर जो इंतज़ारु करण में। असांखे आत्मा जो मार्गदर्शन वठणु खपे ऐं असांखे हिन वक़्तु कुझु बलिदान करण लाइ तयारु हुजणु खपे। असां उहो प्राप्त करण वारा आहियूं ग़लति तरीक़े सां ऐं परमेश्वर जो रस्तो ॾिसणु खपे। असांखे ख़बर आहे कि इब्राहिम ऐं सराई कंहिं मुश्किल में पिया हुया, छाकाणि उहे परमेश्वर जे वादे जो इंतज़ारु कान पिया कनि, जेको जल्दी पूरो थींदो नज़र पियो अचे। मायूं हिन ॻाल्हियुनि में जाम होशियारु हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजे मुड़ुस खां उहो कराईंदियूं आहिनि जेको उहे चाहींदियूं आहिनि। शायदि हर दफ़े न, पर कॾहिं कॾहिं। असां इहो बाग़ में ॾिसंदा आहियूं जॾहिं ईव एडम खे पाण सां गॾु सूफ़ खाराइण लाइ चयो हो। मां वरी बि ईव खे दोष न ॾींदमि, ज़िमेदारी एडम जी हुई। तव्हांखे मुंहिंजे लाइ एतिरो टाइम कान आहे कि मां शुरू करे सघां। पर सराई इब्राहिम खे मनायो कि इहो हुनजी लोॾी खे पंहिंजी ज़ाल ठाहे, हुनखे भेट सां करे ऐं हुनखे औलाद मिले जेका हुनखे खपंदी हुई ऐं जेका परमेश्वर ने कान पिया ॾियनि हुनखे। हाणे ध्यानु ॾियो, कहाणी जेकी बि आहे असांखे सम्झणी आहे कि थींदो छा आहे असां सां गॾु जॾहिं असांखे मौक़ो मिलंदो आहे शरीर द्वारा करण जो। हिन करे मूंखे माण्हुनि खे चवणु पसंदि आहे, उहे सभु ॿारनि वारा कम न कयो जेके ॿिया माण्हू तरक़ी लाइ कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि सां दोस्त ठहण जो नाटक न कयो, उपहार ॾियणु बंदि कयो जंहिंजो बर्दाश्त तव्हां न करे सघंदा आहियो, छाकाणि कि तव्हांखे लॻंदो आहे कि उहे तव्हांजी तरक़ी ॾियण जी ताक़त आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो, परमेश्वर तरक़ी न ॾियनि तव्हां पाण कोशिशि न कयो, छाकाणि जेको तव्हां पाईंदा आहियो उहो तव्हां बनाए रखंदा आहियो। परमेश्वर तव्हांखे ॾींदा आहिनि, उहो ठाहे रखंदा आहिनि। आमीन। जॾहिं हुन जा माण्हू तव्हांखे अहिड़ो कुझु करण लाइ चवनि जंहिंजे करे तव्हांखे पंहिंजे विश्वास जो समझौतो करणो पए ऐं हुनखे ख़ुशि करण लाइ तव्हांखे बि शामिल थियणो पवंदो, कंहिंखे लुटण या हुनखे ख़ुशि करण लाइ तव्हांखे शायदि कॾहिं पंहिंजे परिवार सां गॾु टाइम गुज़ारण न सघो ऐं तव्हां कॾहिं गिरजे न वञी सघो, छोकी तव्हांखे हुनखे ख़ुशि करणो पवंदो आहे। मां हिकु मसीहा आहियां ऐं मुंहिंजे लाइ ॿियनि विश्वासनि सां गॾु रहणु ज़रूरी आहे ऐं परमेश्वर वटि वञणु ज़रूरी आहे। मूंखे इहो कमु वणंदो आहे। मां इहो नथी चवां कि इहो कमु ख़ाली आर्तवार ॾींहुं थियणु खपे, पर तव्हांखे करणु न ॾियां थी, पंहिंजे हर मिंट ते अधिकार आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हां हमेशह माण्हू मूंखे चवंदा आहिनि कि माण्हू खे सुञाणां थी ऐं अहिड़ा माण्हुनि खे सुञाणींदी आहियां जेको सुठा आहिनि, पर परमेश्वर ते विश्वास कंदी आहियां, पर उन्हनि खे कॾहिं परमेश्वर लाइ टाइम न हुयो। अगरि तव्हां परमेश्वर खे पंहिंजे जीवन में जॻह ॾींदव त छा थींदो? त ॻोल्हियो परमेश्वर जो राज्य ऐं हुन जो धर्म ऐं सभु शयूं मिली वेंदियूं तव्हांखे जीवन में। ऐं सभु अॼु मां ताक़त महसूस थी कयां। यादि रखो, तव्हां जीवन में 2 तरह जा कष्ट सहन करे सघंदा आहियो। हिकु आहे दुख ऐं कष्ट, जेको परमेश्वर खे जीवन में न रखण सां थींदो आहे। मुंहिंजो यकीन कयो, तव्हां जाम दुखी थींदव। हुन सां फ़र्क़ु न पवंदो आहे तव्हां वटि छा आहे। दुनिया में सभिनीनि खां दुखी माण्हू कुझु अमीर ऐं मशहूरु माण्हू हूंदा आहिनि। असां सभिनीनि खे ख़बर आहे त उहो महत्वपूर्ण कान आहे जेको असांजे अंदरि ऐं बहादुरी तौर ते आहे, बल्कि उहो जेको अंदरि आहे। असांखे पंहिंजे दिमाग़ जी आराधना बंदि करणी आहे ऐं हमेशह फाथल रहणो आहे पंहिंजे वीचारनि में।
पंहिंजा चप सुबी वठो ऐं परमेश्वर जी ॿुधो। परमेश्वर खे छा चवणो आहे हुन जे बारे में जेको तव्हां करण वारा आहियो। कुटियुनि 2:12 में असां शरीर में तकलीफ़ सही सघंदा आहियूं। जॾहिं परमेश्वर खे असां जॻहि ॾींदा आहियूं उहा तकलीफ़ में आनंद वठंदा आहियूं। हाणे मां तव्हां सां थोरी ॻाल्हि थी कयां दुनिया जी आत्मा जे बारे में, दुनिया जी नैतिकता जे बारे में ऐं शयुनि जे बारे में ऐं ॿियनि शयुनि लाइ। पर असां संसार में आत्मा न बल्कि पवित्र आत्मा खे पायो आहे जेको परमेश्वर जी तरफ़ां आहे। असां सम्झी सघूं ऐं क़दुरु करे सघूं हुननि जी सौगातनि जी ऐं आसीसुनि जी जेके उहे असांखे खुलियल हथनि सां परमेश्वर ॾींदा आहिनि। असां में उहा आत्मा कान आहे जेकी संसार में आहे, पर असां जिंदा आहियूं। परमेश्वर जी आत्मा आहे जेको असांखे दिलि में रहंदा आहिनि, असांजे दिलि जे अंदरि आहिनि। उहे असां ॾिसूं था, अध्ययन था कयूं ऐं उहे जेके असांजे अंदरि आहिनि। आयत 14 ऐं 15 में इहो चयल आहे, पर शारीरिक माण्हू, संस्कारी माण्हू जेके परमेश्वर कान हूंदा आहिनि, परमेश्वर जे आत्मा जी ॻाल्हियूं ग्रहण न करे सघंदा आहिनि छोकी उहा हुन जी नज़र न आहे। बेवकूफ़ी जी ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि ऐं न उहो हुनखे सम्झी सघंदा आहिनि, हुनखे ॾिसी बि न सघंदा आहिनि, हुन जी पहचान न करे सम्झंदा आहिनि। तव्हां सम्झण जी कोशिशि कयो कि संस्कारी अविश्वासी तव्हांखे दान छो न कंदा आहिनि। मूंखे यादि आहे कि हिकु वापारी हिकु दफ़ो मूंखे कुझु ॿुधाइण जी कोशिशि पियो करे ऐं मुंहिंजी मदद करण जी कोशिशि पियो करे। उहो अहिड़ो माण्हू हुयो जंहिंजे लाइ कमु कयो हुयो ऐं उहो उन कुझु शक जी ॻाल्हियूं लाइ जवाबु ॾिनो हुयो जेके मूंखे हुननि चयो, ॾिसो, पहिरियों इहो त कि मां तव्हांखे जाम पैसा दान कंदो आहियां। हुनखे सम्झ में न आयो तव्हांजा संस्कारी दोस्त सभिनीनि सां गॾु आहिनि ऐं सॼो हफ़्तो सफ़र कंदा आहिनि। उहे कॾहिं तव्हांखे न सम्झंदव। रिश्तेदार खे सम्झण जी उमेद न कयो, हुनखे तव्हांखे सम्झण जी बिल्कुलु उमेद न आहे। इहा उमेद न रखो कि माण्हू तव्हांखे कुझु सम्झनि ऐं तव्हां इहा उमेद न रखो कि तव्हांजा माइट तव्हांखे सम्झनि, छाकाणि त उहे तव्हांखे सम्झण ई नथा चाहिनि। इहा सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां उन्हनि खे सम्झी सघंदा आहियो, छाकाणि त इहो सभु तव्हां ते गुज़री चुको हूंदो आहे। आयत 15 में आत्मिक माण्हू जेके असां आहियूं उहो हिन तरह न जीअंदो आहे, उहो पंहिंजे दिमाग़ द्वारा न जीअंदो आहे ऐं उहो पंहिंजे वीचारनि द्वारा हर शइ खे परखंदो आहे। आत्मिक सभु कुझु सम्झंदो आहे, परखंदो आहे, जांच कंदो आहे, पुछंदो आहे। ऐं उहो माण्हू जेके मूंखे मिलियो हुयो हुन चयईं, कैलिफोर्निया में मां तोखे मशहूरु करे सघंदो आहियां कुझु महीननि में। अगरि मां पंहिंजे दिमाग़ जी ॿुधी हुजां मां जल्दी हुन जी ॻाल्हि ॿुधी वठां। पर जॾहिं मां हंध ते सुम्हियमि त पवित्र आत्मा हुन जे बारे में परखण लाइ मूंखे चयो। मूंखे पंहिंजे अंदरां महसूसु थियो ऐं मां उहो महसूसु करणु चाहींदी हुयमि कि जेको परमेश्वर राज़ी थिए। मां चाहींदी हुयसि कि परमेश्वर जे टाइम ते ऐं तरीक़े सां थिए, पर मां अंदरि में चाहींदी हुयसि कि इहो थिए। मां अंदरि चाहींदी हुयसि कि इहो थिए। केतिरा माण्हू हिन वक़्तु दुखी आहिनि, हुननि खे इहो बुरो थो लॻे तॾहिं हुननि अविश्वासी माण्हू सां शादी कई हुजे। मूंखे हिन जो हिकु गवाह मिली वियो। मां सोचियो हुयो कि मां हुनखे शादी खां पोइ बदिले छॾींदसि। इहो बकवास हुयो। अगरि शादीअ जे टाइम ते हुन में काई ॻाल्हि हुई जेकी तव्हांखे पसंदि न आई, पोइ बहितर थींदी। हिन करे तव्हांखे पंहिंजे विश्वास खे आज़माइणो हूंदो आहे ऐं परमेश्वर ते विश्वास करणो हूंदो आहे ऐं तव्हांखे उन शयुनि खां परे वञणो हूंदो आहे जिन जो मौक़ो न मिलंदो आहे। इहो सच आहे। मां कल्ह सोचां पई कि जॾहिं प्रचार कयां पई असांखे रोटी न खपे उन माण्हू सां जेको विश्वास न चवंदो आहे, उहो अनैतिकता जे लाइक़ु न आहे, जेकी ॿी ॻाल्हियुनि जो दोषी आहे। उन मूंखे इहो चयो कि मां तव्हांखे इहो चवणु चाहींदमि कि तव्हां पंहिंजे मुड़ुस सां रोटी न खाओ। तव्हांखे घर वञी करे इहो न चवणो आहे पुरुष हिन सां कमु कंदा आहिनि, उहे हिकु सुंदर माईअ खे ॾिसंदा आहिनि
ऐं पोइ उहो विश्वासी थी वेंदा आहिनि हुन सां। अचो आत्मा खां मार्गदर्शन वठण जो फ़ैसिलो कयूं। ऐं हा, तव्हांखे कुझु खपे, कुझु खपे, कुझु खपे, कुझु खपे, कुझु खपे, ऐं उहो तव्हां चओ था की मूंखे विश्वास आहे, परमेश्वर नथा चवनि यदि तव्हांखे तकलीफ़ थियण वारी आहे उनजी, तव्हांखे तकलीफ़ थियण वारी आहे हुनजी, ऐं तव्हां विरोध बि कंदव, पर ईअं करे तव्हांजे अंदरि कुझु सुठो थींदो आहे ऐं तव्हां पाण खे परमेश्वर जी परीक्षा सां पास कंदा आहियो ऐं तव्हां चवंदा आहियो की जी इहो असांखे न खपे, इहो असांखे न खपे, इहो असांखे न खपे, पर तव्हां खपो। इब्राहिम ऐं सराईअ केवल इहो कयो, परमेश्वर जी इच्छा जे ख़िलाफ़ हमेशह सालनि ताईं। असां अॼु में इस्तेमाल जे नतीजे खां निपटूं था। हुनखे केवल इंतज़ारु करणु खपे, कुझु ॿियो टाइम चवणु खपे, उहो परमेश्वर मां हिलण वारी न आहियां यदि तव्हां इहो न कंदव त। अचो पतरस 4 में पहिरें 3-5 में ॾिसूं था। इहो आहे जाम ज़रूरी अगरि तव्हां हिन जो अध्ययन न कयो आहे त, पर सुठो आहे। जॾहिं मसीह शरीर में रही करे दुख सहियो तॾहिं मन सां धारण करे हथियार खणो, शांतीअ सां कष्ट सहण लाइ तव्हां परमेश्वर ऐं ख़ुशि थी सघो। हिन जो अर्थ इहो आहे कि रोज़ तव्हांखे मानसिक तौर ते पाण खे तयारु करणो आहे, इहो चवणो आहे कि मूंखे कान ख़बर आहे कि मुंहिंजो विरोध छा आहे, पर मां इहो फ़ैसिलो थो कयां कि परमेश्वर ख़ुशि न करण लाइ हुन जी बजाय मां कष्ट सहण पसंदि कंदमि। ध्यानु ॾियो, हुननि पहिरीं हिते प्राप्त कयो, पोइ हुते वञणु शुरू कयो। तव्हांखे पाण सां ॻाल्हाइणु खपे। तव्हां हिकु विजय जीवन न जी सघंदा आहियो पाण, तव्हांखे उद्देश्य पूर्वक जीअणो पवंदो आहे। तव्हां उहो सभु जोरीअ कंदा आहियो, मूंखे कुझु माण्हू मिलिया हुया हिन सालनि में, मां हुननि सां प्यारु कंदी आहियां जेका उथी करे ईंदा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण वारनि माण्हुनि खे मां हमेशह माफ़ करे छॾींदी आहियां। इहो न पुछो कीअं मां कंदी आहियां, हुननि खे माफ़ करे छॾींदी आहियां। जेको बि कंदी आहियां पंहिंजे दिलि सां कंदी आहियां। ईअं न पुछो कि मूंखे कीअं महसूसु थींदो आहे। इलाही दफ़ा मूंखे सुठो महसूसु न थींदो आहे, पर असां भावनाउनि खां कुझु वधीक आहियूं। असां वरी जन में आत्मा सां भरियल आहियूं, परमेश्वर जा विश्वासी रूप आहियूं। असांखे पंहिंजी भावनाऊं ऐं इच्छाउनि सां जीवन जीअणो आहे। मां तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थी, तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो, परमेश्वर बिना कुझु न करे सघंदा आहियो। मूं तव्हांखे चयो तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो, परमेश्वर बिना कुझु न करे सघंदा आहियो। मुंहिंजे लाइ सभिनीनि खां ज़रूरी शयूं उन जी पहिरीं जॻह आहे। उहे मुंहिंजे लाइ सभिनीनि खां ज़रूरी आहिनि जीवन में। ध्यानु ॾियो, पंहिंजी लालच जे अॻियां तव्हांखे गोॾा न टिकणा आहिनि, चाहे तव्हांजी सभु भावनाऊं तव्हांखे चवनि। परमेश्वर तव्हां सां गॾु आहिनि ऐं ज़रूरी आहे हुन जे अॻियां संपर्क करणु ऐं शैतान जो विरोध करणु। जिंजर असां सां गॾु हिते आहे, उहा तव्हांजा सवालनि जा जवाब ॾींदी। बिल्कुलु, असांखे जल्दी शुरू करणु खपे। इहे टेक्सास जी जैकलीन जो सवाल आहे। हिन जो चवणु आहे कि लालच जे बारे में चिंता करणु असांखे बंधन में ॿधी छॾंदो आहे। असां हुन सां गॾु कीअं निपटी था सघूं? यदि तव्हां हिन लाइ चिंता न करो त हे जीअं बोझ थी वेंदो आहे। असल में मां लालच में पवण जी एतिरी चिंता कंदी आहियां कि लालच जे बारे में वधीक सोचींदी आहियां त मूंखे इहा ॾाढी वॾी समस्या लॻंदी आहे। वैसे हिकु ॻाल्हि त तय आहे, असांखे कंहिं शइ जी चिंता न करणी आहे। असांखे हर शइ जे बारे में प्रार्थना करणी आहे। हिन जो जवाबु असांखे फिलिपिन्स 4:6 में मिलंदो। कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न करणु खपे। हिन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां चिंता न कयो। हिन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां चिंता न कयो पंहिंजे लालच जी, छाकाणि त असां केवल तरीक़े सां परमेश्वर खां मदद वठंदा आहियूं। विश्वास सां बिना परमेश्वर जी मुश्किल आहे कि कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कयो। पर हिकु ॻाल्हि त इहा आहे, तव्हांखे प्रार्थना करणी आहे ऐं विनती करणी आहे, धन्यवाद सां गॾु परमेश्वर जे साम्हूं रखणो आहे। तॾहिं परमेश्वर जी शांती जे साम्हूं तव्हां सम्झी सघंदव। इन करे पंहिंजी लालच जे बारे में
इहा चिंता करणु कुझु न थींदो आहे, कुझु भलो न थींदो आहे। तव्हां चाहींदा आहियो कि तव्हांजो कुझु भलो थिए। पढ़ो परमेश्वर जा वचन जंहिंमें इहो लिखियलु आहे कि तव्हांखे कुझु तकलीफ़ आहे, तव्हांखे उहो करण जी कोशिशि करणु खपे ऐं हुनजी हर समस्याउनि जो हल ॾींदो आहे ऐं असांखे उहो समस्याउनि जो वचन मिलंदो आहे परमेश्वर वटां। जी हाँ, इन करे इहा डप जी समस्या आहे। असां उन पहलू में कमज़ोर पवण खां टकंदा आहियूं ऐं असां परमेश्वर खे निराश न करणु चाहींदा आहियूं। असां हुन प्रेम कंदा आहियूं, निराश न करणु चाहींदा आहियूं। हुनखे इहो डपु आसानी सां थींदो आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे, चाहे असां ॿीहर वरी करे परमेश्वर खे पहिरीं खां बि ख़बर हूंदी आहे, हिन खां पहिरीं कि हुननि तव्हांखे पाण सां संबंध जोड़ण लाइ चई छॾियो आहे। उहे उन्हनि पहलुनि में बि असांजी मदद करणु चाहींदा आहिनि। उहे हीअ कोशिशि न कंदा आहिनि कि असां लाइ अञा मुश्किल थी वञनि। उन्हनि खे असां सां प्यार आहे। इहो सवाल जर्मनी खां आहे। हे पुछनि था कि असां हिकु उपभोक्ता समाज में रहंदा आहियूं ऐं व्यवस्थित पोस्टर हिननि शयुनि खां प्रभावित थींदा आहियूं। असल में जीवन में मक़सद जे करे असांखे ख़रीदवारी ऐं ग़लति जॻह ते वञण लाइ उत्साहित कंदा आहिनि। इन करे तव्हां परवरिश करण वारे परिवार खे छा सुझाव ॾींदो ताकि उहे इन लालच जो सामनो करे सघनि जेके मीडिया द्वारा उन जे निशानो हणंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि जो ध्यानु ग़लति जॻहनि ते न वञे। ॾिसो, इहो सिर्फ़ु प्रैक्टिस सां ई मिलंदो आहे ऐं नंढी उमिरि में इहो करणो पवंदो आहे। इहो तव्हांखे करण लाइ तव्हांजा ॿार ज़ोर न विझंदा आहिनि। शयूं सच में असांखे समाज में इहा मुश्किल थींदी आहे। जाम ॿार स्कूल में पढ़ण वारे दोस्तनि खां दबाव में इहो सोचींदा आहिनि कि असांखे बि इहो हुजे हा जेके मुंहिंजे दोस्त खे आहे ऐं उहे चाहींदा आहिनि कि उन्हनि खे हर शइ सुठी कंपनी जी हुजे। असांखे हुननि जा दोस्त न बल्कि माउ पीउ ठहणु खपे। हिन जो मतिलबु इहो आहे कि असां हुननि खे असांजो फ़ैसिलो ठीकु न लॻंदो आहे। मुंहिंजे वीचार में हुननि खे असां सेखारियूं कि शयूं हूंदियूं आहिनि ऐं हुननि खे पास हुजणु सुठो हूंदो आहे, पर असांजो आनंद हुननि में कान हूंदो आहे। उहे इहो सिखी सघंदा आहिनि। मूंखे इहो लॻंदो आहे कि जॾहिं सेखारणु शुरू कयूं, मां पंहिंजी धीअ खे बि ॿारनि जे बारे में इहो सेखारींदी आहियां कि हुनखे इहो शयुनि खां सभिनीनि खां ज़रूरी कान हूंदियूं आहिनि, बल्कि इहो ज़रूरी हूंदो आहे कि परमेश्वर तव्हांखे आशीष ॾिनी आहे। शयूं जीवन में सभिनीनि खां ज़रूरी कान हूंदियूं आहिनि, पर त बि ॿारनि खे पंहिंजी आसीस वठण जी सिखा ॾींदी आहे। अगरि असां कॾहिं हुननि खे अहिड़ी जॻह ते वठी वञूं जिते ग़रीब माण्हू रहंदा आहिनि ऐं उहे कीअं जीअंदा आहिनि, केतिरी ज़रूरत आहे हुननि खे, चाहे उहे कंहिं बि तरह जी सेवकाईअ में शामिलु थियणु चाहींदा आहिनि, शहर जे पोएं इलाइक़े में मदद करण वारी सेवकाई हुजे या हुननि में मिशन वठण वारी हिमत हुजे, पर मूंखे ख़बर आहे कि इन में महिनत करणी पवंदी आहे। इहा कोई वॾी ॻाल्हि कान आहे जंहिंजे बारे में असां उमेद कयूं था कि हुननि खे कुझु समस्याऊं न हूंदियूं। असांखे कोई अहिड़ो संदेश मिलंदो रहंदो आहे, हिकु ॿी शयुनि में उपलब्ध आहे यदि असां ख़ुशि थींदा आहियूं ऐं पोइ कई दफ़े हिकु हफ़्ते में या हुन खां बि वधीक टाइम लॻी वेंदो आहे ऐं उहा शइ इस्तेमालु करण में ओतिरी ज़रूरत रहंदी आहे ऐं हिन करे असांखे सावधान रखणो पवंदो आहे पाण खे। ऐं वठण जे बजाए आनंद में भागीदार ठहो। हिकु ॻाल्हि ॿी आहे, हे सवाल मीडिया जे सवाल सां संबंधित आहे, जिते असांजे पंहिंजे जीवन जे ॿिया पहलुनि में लालच थींदो आहे। असांखे अक्सर छवियूं बहकाईंदियूं आहिनि, चाहे उहे शारीरिक छवियूं हुजनि या खाधे जी। हर शइ तव्हां सां खाधे जे बारे में ई ॻाल्हाईंदियूं आहिनि, मिठाइयूं, केक, पेस्ट्रीज़ जे बारे में। बिल्कुलु सही आहे, कई दफ़ा पाण बिल्कुलु सही बचाइण जी ज़रूरत हूंदी आहे। हे कुझु शयूं आहिनि जेके असां लाइ लालच खणी ईंदियूं आहिनि, जेके हिन वक़्तु असांखे जीवन में जाम क्रूशल आहिनि। जी हा, असांखे हिन बारे में सावधान रहणो आहे कि असां छा था ॾिसूं, छा नथा ॾिसूं। हिन जो कारण इहो आहे कि असां हिकु शइ घुराईंदा आहियूं ऐं हिन महीने जे अंदरि असांखे घटि में घटि 30 सूची पत्र मोकिले छॾणा आहिनि। ऐं ध्यानु ॾियो, अगरि तव्हां शयुनि लाइ लालच करण वारा माण्हू आहियो त पोइ हुनखे फिटी करे छॾियो, हुनखे ॾिसण जी काई कोशिशि न कजो। मां मञींदी आहियां कि पंहिंजे बचाव करण जी तरीक़ो हूंदो आहे, पर असांखे नियमित लालच जे बारे में प्रार्थना करणु खपे। मूंखे यादि आहे कि बाइबल में लिखियलु आहे, ऐं पोइ लालच चोरी करे हुन जी आत्मा खे जेको लालची हूंदो आहे। असांखे लालच सां विरोध करणो हूंदो आहे। ध्यानु ॾियो, बाइबल में इहो बि सेखारींदा आहिनि कि असां विश्वासी रूप में हिकु दफ़ो बि चोरी न करे सघंदा आहियूं। ॿियनि मसीहनि सां गॾु जेके लालची आहिनि, अनैतिकता में आदी हूंदा आहिनि ॿियनि शयुनि लाइ, पर लालच हुननि जे लाइ लिस्ट में हूंदी आहे। हिन करे उहे परमेश्वर लाइ महत्वपूर्ण न हूंदा आहिनि। उहे न चाहींदा आहिनि कि हुननि जी लालची घटि थिए। असां हमेशह तव्हांखे पेश करणु पसंदि कंदा आहियूं। इहो जाम ज़रूरी आहे कि असां ॿुधाईंदा रहंदा आहियूं ऐं असांखे विश्वास आहे कि असांजो प्रोग्राम तव्हांजी मदद कंदो आहे, छाकाणि त उहो वचननि खां भरियल आहे, पर तव्हांखे हिन खां वधीक ज़रूरत आहे। प्रभु महिर करे।
तव्हां खे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।